हाँ पोड़े के समझाए केर, ये अबू बकर जज्बाती थी वियो आहे, इनके समझाए केर। हाँ क़ुरान छा फरमायो त आऊं माण्हू मैदानी ते आणे थो जिहाद जो ऐलान कंदा, पोइ पंहिंजा उन्हनि खे वरी रोकींदा। हाँ वो टाइम पियो अचे, सभिनी गॾिजी सहाबा हज़रत उमर के नुमाइंदो मुक़ररु कयो तो तू वञ, अबू बकर के चओ त थोरो थधो थी, फ़िलहाल वेह ॿ टे ॾींहं ॾिसी हो फ़ौजूं मोटी अचनि पोइ ॾिसंदासीं इन्हनि खे, फ़िलहाल तकड़ि न कर, तू वञ अबू बकर के थधो कर ऐं घर विहार। हाणे हज़रत उमर आयो आहे थधा थधा पेर ॾेई हज़रत अबू बकर के थधो करणु। अबू बकर ॾिसे तूं त टे फ़ौजूं वयूं आहिनि, महाज़न ते विढ़नि पयूं, हाणे तो खणी तकड़ कई आहे, वठ वठां, सब्र कर, हो फ़ौजूं अचनि पोइ इन्हनि खे ॾिसंदासीं, फ़िलहाल तकड़ न कर। हाणे हज़रत उमर हज़रत अबू बकर खे थधो वेठो करे, ॿुधी हज़रत उमर जी ॻाल्हि। हाणे जवाबु कहिड़ो थो ॾे हज़रत अबू बकर जो जवाबु, जब्बारुन फिल जाहिलियत व ख़वारुन फिल इस्लाम रजौत नुसरतक वजेतनी लिखुज़लानिक हैहात हैहात मज़न नबी वन कतल वय व तम्मद दीन अयुनकस व न हयुन। चाहे उमर जॾहिं काफ़र हुए तॾहिं त दिलेर हुए, बहादुर हुए, मुस्लमान थियो ई त वरी बुज़दिल ऐं दिजड़ो थियो, मूंखे आसरो हो त तूं मुंहिंजी मदद कंदे, पर तूं उल्टो मूंखे बि सुस्त बनाइण आयो हुई। हाय अफ़सोस, हाय अफ़सोस, आऊं कीअं बाज़ अचां, आऊं कीअं थधो थियां, आऊं कीअं घर में वियां, रसूल वियो हलियो, दीन मुकम्मल थी वियो, माण्हू रसूल जे दीन ते हमला पिया कनि, हिकिड़ा मुर्तद पिया थियनि, हिकिड़ा कूड़ियूं नबूअत जूं दवाऊं पिया कनि, हिकिड़ा ज़कात जा इनकारी पिया थियनि, माण्हू दीन ते हमला पिया कनि, रसूल वियो हलियो, जेकॾहिं लठ न खणंदुसि मट करे वेही रहंदुसि त पोइ दीन जी हिफ़ाज़त कीअं थींदी। अॼु ज़कात जो इनकार कयूं आहे, सुभाणे नमाज़ जो इनकार कंदा, पोइ हज जो इनकार कंदा, पोइ ही दीन रांदि कड़ो थी वेंदो, पोइ जंहिंखे जीअं वणे तीअं दीन ते हमला पियो कंदो। ऐं उमर जेकॾहिं तव्हां मुंहिंजी मदद न बि कई त बि आऊं अकेलो बि जिहाद ते वेंदुसि। हज़रत उमर खे तेज़ ऐं कड़कदार जवाबु मिलियो, मोटी आयो, यार अमीर अल मोमिन नाराज़ थी पियो, मूंखे ॾाढी जुठ कई आहे, पाण बाबा बस कई। हज़रत अबू बकर सिद्दीक़ घोड़े ते चढ़ियो, तलवार खई, नारो हणी मदीने मां निकितो, हलो न हलो पाण वञूं पिया जिहाद ते। अबा अमीर अल मोमिन अकेलो पियो वञे, आहे बि जज़्बाती, तलवार बि हथ में आयसि, हाणे केरु मोटायसि, हाणे त बाक़ाइदे नारो हणी घोड़े ते चढ़ी निकितो आहे, हाणे केरु मोटाए, उमर त नाउमेद थी आयो, हाणे अबू बकर खे केरु थधो करे, आहे बि जज़्बाती, सभिनी चयो त हाणे अली खे मोकिलियो त अबू बकर खे थधो करे। हाणे शेर ख़ुदा अली साईं डोड़ंदो अचे, अची हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे घोड़े जे वाघ माथे अथई, لا أقول لك إلا ما قال لك رسول الله يوم أحد شم سيفك وارجع إلى المدينة ولا تفجعنا بنفسك فوالله إن فجعنا بك لا يكون للإسلام نظام أبدا। कि अबू बकर वधीक तोखे आऊं कुझु कोन थो चवां, उहे लफ़्ज़ थो तोखे चवां जेके लफ़्ज़ उहद जे मैदान ते मुहम्मद मुस्तफ़ा तोखे चया हुआ, उहे लफ़्ज़ तो तोखे चवां जेके रसूल तोखे चया हुआ। उहे कहिड़ा लफ़्ज़ हुआ, जॾहिं उहद जे मैदान ते घमसान जी जंग लॻी, ज़ोर हो काफ़रनि जो, तो मुस्लमान जे नबी खे शहीद करियूं, हर तरफ़ खां काफ़रनि जो हमिलो रसूल जे ज़ात ते हो। उन वक़्तु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेही रहिया ऐं सहाबी रसूलुल्लाह जे मथां ईअं पंहिंजूं ॿाहूं खोले अची बीठा, जीअं कुकड़ पंहिंजे बचनि जे मथां पर खोलींदी आहे, लिकाईंदी आहे बचनि खे, ईअं सहाबी रसूल जे मथां टूंडड़ा थी अची बीठा, काफ़रनि जा पत्थर, तलवारूं, तीर पुठनि ते, चेल ते, ॿाहनि ते उज़वा सुकी विया सहाबा जा, पर चुरिया कोन, मथां को धक घुसी अल्लाह जे रसूल खे न लॻी वञे। इन पोज़ीशन में हज़रत अबू बकर सिद्दीक़ तलवार खई, नारो हयो ऐं उथियो कि अवी थींदा केरु आहियो, मुंहिंजे महबूब ते हमले करण वारा, ऐं तव्हांखे कोन छॾींदुसि, तव्हां थींदा केरु आहियो। जीअं अबू बकर टप ॾेई उथियो, तलवार खई, अल्लाह जे रसूल अबू बकर सिद्दीक़ के बाह मां झलियो कि अबू बकर तू मत करे वेही रहो, तू वेही रहो, तू न वञ, तू पाणी पाण खे शहीद करे मोहम्मद के परेशान न कर, मत करे वे पाणी ॿिया वणंदा।
मुंहिंजा अञा इलाही कम तो में फाथल आहिनि जेके तो मां मूंखे वठणा आहिनि। तूं पाणी पाण खे माराए न, तूं पाणी पाण खे शहीद करा। मूं मोहम्मद खे परेशान तो करी, तलवार बंद कर, हल मदीने, पाणी ॿिया वठंदा। जीअं ओहद जे मैदान ते रसूल तोखे वेहण कोन ॾिनो, तीअं अॼु रसूल जो सौट अली तोखे विढ़ण कोन ॾींदो। तलवार बंद कर, घोड़ जी वाग वराए, हल घर, असीं सभु निकिरण लाइ तयार आहियूं। पोइ जॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ इहो ऐलान कयो, घर मोटी आयो, सभु सहाबी निकिता। पोइ छा थियो? नतीजो कहिड़ो निकितो? मुसैलिम कज़्ज़ाब मारिजी वियो, ख़ालिद बिन वलीद फ़ाते मोटियो, असवद अंसी मारिजी वियो, फ़ाते थी मुआज़ बिन जबल मोटियो, तुलह असदी भॼी वियो। मुसलमाननि जिन नबूअत जूं दवाऊं कई हुयूं उन्हनि जा लाह कढी छॾिया, उन्हनि जा ॿिज कढी छॾिया। मुर्तदनि जा लाह कढूं, मुर्तदनि खे ॻोल्हे मारूं, मुनकिरीन ज़कात जूं पाड़ूं पटूं। सभु फितना सहाबा विड़ी बंदि कया। मुनकिरीन ज़कात जो फितनूं बंदि थियो, मुर्तदनि वारो फितनूं बंदि थियो, कूड़ी दावादार नबियनि जा फितना बंदि थिया। जॾहिं इहे सभु फितना बंदि थिया, माहौल हमवार थियो। 2 साल 3 महीना अबू बकर सिद्दीक़ हुकूमत करे पांडियो नाइब उमर खे मुक़ररु कई। जॾहिं वफ़ात पे कई तॾहिं मान खे चई त मूंखां पोइ मुसलमाननि जो बादशाह उमर हूंदो। तॾहिं माण्हुनि चयो, अबू बकर तो वोट कोन कराया, तो इलेक्शन कोन कराई, तो ईअं उमर खे मुक़ररु करे छॾियो आहे, अलाह साईं खे जवाबु कहिड़ो ॾींदे? तॾहिं हज़रत अबू बकर फरमायो, हा हा मूंखे ख़बर आहे। जॾहिं न रब मूंखां पुछो त मुसलमाननि जो बादशाह कंहिंखे बनाया हुई, त आउं रब खे चवंदुसि त मुंहिंजा रब जेके रूए ज़मीन ते माण्हू रहंदड़ हुआ, उन्हनि में उमर जहिड़ो को ॿियो हो कोन को। इन जे करे मूं उमर खे पंहिंजो जानशीन मुक़ररु कयो आहे। 2 साल 3 महीना हुकूमत करे वरी उते दफ़न थियो आहे जिते रसूल दफ़न थियल आहे, यानी रोज़े मुबारक में, यानी हुजरे असवद में, रसूल जे पासे में दफ़न थियल आहे। इहो आहे अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह, जंहिंते दुनिया कावड़ी वेठी आहे। खाई वियो घोड़ाड़े, खाई वियो। छा खाई वियो? घोड़ाड़े खाई वियो। छा खाधई अबा? ॿुधाए त तूं कमाद खाधई, टमाटा खाधई, छा त खाधई? तूं ॿुधाए। घोड़ाड़े खाई वियो। घोड़ाड़े खा बा छा खाधई? छा खाधई? के हक़ खाई वियो। कंहिंजा हक़ खाधई? कहिड़ा हक़ खाधई? रसूल जीअरो आहे, रसूल हुजरे में बीमार पियो आहे। हज़रत बिलाल वेठो आहे, मस्जिद में सहाबी अची गॾु थिया आहिनि। नमाज जो टाइम आहे, हज़रत बिलाल मटे आयो आहे रसूल वटि। या रसूल अल्लाह, नमाज नमाज जमात इंतजार में आहे, हलो नमाज पढ़ायो। पाण सगन फरमायो, मरु अबू बकर फलियसल्लि बिन्नास, अबू बकर के चओ तो मुझे मुसल्ले ते बीहे, मान के नमाज पढ़ाए। रसूल हुकुम पियो करे, अबू बकर के चओ तो मुसल्ले ते बीहे। बीबी आयशा पासे में वेठी आहे, चवे थी या रसूल अल्लाह मुझे पी के मुसल्ले ते न बिहारियो। छो? कि मुझे पी नरम दिल है, तव्हांजी गैर मौजूदगी बर्दाश्त करे कोन सकंदो। पाण बीबी आयशा के छा फरमायूं, इन कुन्न अंतुन लसवाहिबात यूसुफ ला वल्लाहि। पाण फरमायूं खबरदार, तव्हां मुंहिंजे अॻियां ईअं वेठी हुयो जीअं यूसुफ अलैहिस्सलाम खे पाण ॾांहुं छिकण जे लाइ मिस्र जूं मायूं अची गॾु थी हुयूं। खबरदार, अल्लाह अर्श ते, मुसलमान फर्श ते अबू बकर खां सवाइ ॿिए कंहिंजे इमाम थियण ते राज़ी नथा थियनि। मूं वॾी कोशिश कई आहे, पर रब चवे थो अबू बकर खे प्यार। इन करे अबू बकर बीहंदो। हज़रत अली जॾहिं वक़्त जो बादशाह थियो, ख़लीफ़ो हो, अली जी हुकूमत हुई। हज़रत अबू बकर वफ़ात करे चुको हो, हज़रत उमर शहीद थी चुको हो, हज़रत उस्मान शहीद थी चुको हो। उन वक़्त में सिर्फ़ु हज़रत अली जी हुकूमत हुई। कूफे जी जामे मस्जिद हुई, जुमे जो ॾींहुं हो, हज़रत अली साईं ख़ुतबो ॾियारा उथी बीठो, हिकिड़ो माण्हू मस्जिद मां उथी बीठो। ते हज़रत अली खां सवाल कयो कि कैफ़ कानल ख़िलाफ़त अली अबी बकर व अंत हयुन, अए अली तूं जीअरो वेठो
चवे खिलाफत अबू बकर के मिली यो की मसलो हल थियो यो की खिलाफत वही अबू बकर ना तू जियरो बैठो है खिलाफत अबू बकर के की मिली तेरे अली साईं जवाब करो नु उन वक्त में न को अबू बकर हो न को उमर हो न को उस्मान हो अली के डिजण जी तकिए करण की जरूरत कान हुई उन वक्त में अली साईं जवाब करो नु चई कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मरद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम समानत अयामन वल बिलाल याती व युअज़िनु व यक़ूलु मरु अबू बकर फलियुसल्लि बिन्नास अल्लाह जो रसूल बीमार था 8 ॾींहं बीमार हुआ बिलाल ईंदो बांगल ईंदो हो जमात गॾु थींदी हुई जॾहिं नमाज जो टाइम थींदो हो तॾहिं रसूल फरमाईंदो हो त अबू बकर खे चओ त मुंहिंजो मुसले ते बीहे ऐं नमाज पढ़ाए रसूल मौजूद आहे रब मौजूद आहे जिब्राइल अचे ऐं वञे पियो रसूल जो हुकुम सां अबू बकर मुसले ते बीठो आहे नमाज पढ़ाए पियो जे इहो फ़ैसिलो ग़लति हो त रब जिब्राइल खे मोकिलिया हा चवे हा ऐं रसूल अबू बकर के न बिहार अली के बिहार पर यो फैसलो रसूल कयो यो फैसलो जिब्राइल कबूल कयो यो फैसलो रब कबूल कयो यो फैसलो मुसलमान कबूल कयो पो तू केर थींदो बक बक करण वारा वही रहो जॾहिं खुद रसूल अबू बकर के मुसल ते बिहारे असां जो इमाम मुकर करे वियो त इहो इशारो हो तो मुसलमाननि जो खलीफो मोहम्मद खां पोइ अबू बकर थींदो इहो इशारो हो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ ख़लीफ़त घोड़ा 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 हिते पंहिंजो हाजी सावण ते पुलिस बीठी आहे हिते ये चंबड़ नाके ते पुलिस बीठी आहे हिते पंप ते पुलिस जा अटाला बीठा आहिनि अबा ॾियो ख़बर ख़ैर आहे हिकु हाजी सावण ते 2 मोबाइलूं बीठियूं आहिनि चंबड़ नाके ते 10-15 मोबाइलूं हिन पंप वटि 15-20 मोबाइलूं बीठियूं आहिनि पुलिस वारा लथा पिया आहिनि ख़ैर त आहे अबा जुदो ॿुधो तूं ख़ासि करे इन ॻोठ में को जलसो आहे मौलवी ईसा थो अचे उन ते पाबंदी असीं बीठा आहियूं अचे त ॿधूंसि मौलवी ईसा खे इजाज़त कोन ॾींदासीं हितां मटी न ॿधंदासीं ख़ासि करे इन ॻोठ में वञणु कोन ॾींदासीं पाबंदी आहे हुनजी असांखे मथां SP साहिब जो ऑडर राति जो 11 बजे 12 बजे दुआ थी जलसो ख़तमु थियो माण्हू आहे अबा ॾियो ख़बर आहे बीठा आहियो क्या थी मौलवी ईसा के ॿधण लाइ बीठा आहियूं रुगो अचे अबा हू सवेरी आयो मुंहिंजा दा उहो आहे 8-8:30 बजे पुॼी वियो ख़ासि करे इन ॻोठ में उहो वाइज़ बि कई वरी गाॾी में चढ़ी वियो हलियो वञी ठंडे भाॻे हा उहो ई ठंडे भाॻे पहुतो कमु लाहे वियो वाइज़ बि करे वियो सवेरी आयो हा ऐं महिरबानी करे तेल न साड़ियो हरू खोटी पिया थियो सीअ में हू सवेरी आयो कमु लाइ वियो हलियो असांजे दोस्तनि खे सम्झायो जो हरू पाणी पाण खे कुटे रतन मां ॻाढ़ो न करियो अबू बकर सिद्दीक़ सवेरी जन्नत जो गेट टपी वियो आगाटो आगाटो छो त रसूल जो रोज़ो जन्नत जो बाग़ आहे मां बैन बैती मिंबरी रोज़त मिन रियाज़िल जन्नत हीअ जन्नत जो बाग़ आहे हू त जन्नत जो गेट टपी वियो जन्नत में घिड़ी वियो पुॼी वियो हाणे तव्हां वरी घोड़ा हाणे छा था कंदा कमु लही वियो हाणे छा कंदा कुझु ई कोन थींदो आसी कोन न छॾींदा ठहियो न छॾियो अलाए करे ख़ुशी थियो पोइ थींदो न कुझु कोन कमु लही वियो हे अबू बकर सिद्दीक़ आहे तवजो कजी अबू बकर जूं 3 घर वारी अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला 3 घर वारी हज़रत अबू बकर सिद्दीक़ जा 3 पुट हज़रत अबू बकर सिद्दीक़ जा जूं 3 नियाणियूं 3 पुट अब्दुल्ला अब्दुर्रहमान मोहम्मद 3 नियाणियूं अस्मा आयशा उम्म कुलसूम 3 नियाणियूं सहाबियन 3 पुट सहाबियन 3 ज़ालूं सहाबियन 3 ज़ालूं सहाबी 3 पुट सहाबी 3 नियाणियूं सहाबी पाण सहाबी संदसि पीउ अबू कुहाफ़ा उस्मान उहो सहाबी पाण सहाबी पीउ सहाबी मां सहाबी
मां जॾहिं अबू बकर जी वफ़ात कई तॾहिं रसूल ख़ुदि क़बर में लही बीठो अबू बकर सिद्दीक़ जे मां जे लाश खे साईं जन पंहिंजे हथनि सां वठी क़बर में रखी पाण ऐलान कयूं